ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सिंध एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट अॻूणे चेयरमैन जे लॻायल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं ज़रूरत ऐं मेरिट जे बुनियाद ते कयूं वेंदियूं आहिनि। तर्जुमान जो चवणु आहे त जांच जारी या ख़तमु करण बाबति खाते जे वज़ीर तरफ़ां का बि मुदाख़लत या सिफ़ारिश न कई वई आहे। तर्जुमान चवे थो त खातो आज़ादाणे नमूने कमु करे रहियो आहे। कंहिं ॿाहिरीं मुदाख़लत जो सवाल ई पैदा नथो थिए। ब्रेकिंग न्यूज़ ऐं असां शेयर कंदासीं। खाते जे कंहिं बि ऑफिसर, सर्कल ऑफिसर या डिप्टी डायरेक्टर खां को बि नाजाइज़ मुतालबो नाहे कयो वियो। अॻूणे चेयरमैन जे लॻायल इल्ज़ामनि ते हैरत थी आहे। सिंध एंटी करप्शन जे तर्जुमान जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट अॻूणे चेयरमैन जे लॻायल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो आहे। खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं मेरिट जे बुनियाद ते कयूं वेंदियूं आहिनि। जांच जारी या ख़तमु करण बाबति खाते जे वज़ीर तरफ़ां का बि मुदाख़लत या सिफ़ारिश न कई वई आहे। तर्जुमान चवे थो खातो आज़ादाणे नमूने कमु करे रहियो आहे।